जानी जी अज तो खबर आ ना अज जुमो दई हो वो पणे के बाहर मोकल निमाल पड़े चो ना भाऊ एकड़ो चर्चो है नाराज तो नहीं थी ने हाँ ना भाऊ भाऊ तुझो बूथ थेड़ो आ जने भित्ति ते बजो छापे पयो आ कहजे भाग सारी सुतना है इहा सियाणन गाल चईया तू छो तो सड़ी एडो मुते मुझी अल्लाह इज्जत पान नमाज पढ़ंदा हो मैं तो नमाज कानी पढ़ी छो हिक दी वो भी जोरी मैट मैं को घिन गया के नमाज ईद दी पढ़नी अच्छा बाबा मुल्ला तकरीर किती डिगी उस खा पई वजे अरे चाचू दई छोरा बाबा अम्मा मारियो आ बस कर पुत्र बस कर कल मुके भी मारियो ही छोरा उते ही पढ़ना मगर इधर हफ्ते में मास्टर सिर्फ 2 दिन आता है। तो क्या हुआ 2 दिन में आता तो है ना। अब पगार मुर्गो 3000 तो 3000 में सजा हफ्ता तो नहीं आएगा ना। 5 दिन रक्षा चलाएगा या साईं मुझे मानी खादी आ कौन खा दिया बंद कर मां तो सनती गलाया ऐं पटाटा हिन जी अम्मी पचाए और सॼो ॾींहुं असां सां न ॻाल्हाईंदी वठी ॾिसो हाणे भला मज़ो बेवफाईअ जो सुरमा त सही वेंदुम तुंहिंजी जुदाईअ जो कॾहिं सोचियो अथी मूंखे केतिरो ॾुखायो थी वाइदा वफ़ा जा वो उहो दौर वे खाई जॾहिं फ्री में हुयो प्यार वो दौर वे खाई जॾहिं फ्री में हुयो प्यार हाणे पैसे जी रुगो ॻाल्हा सुञे माण्हू जो कहिड़ो हाल आहे। असारा छोरा मोटरसाइकिल चालू कंदा न बिस्मिल्लाह न पढ़ंदा भेण ते गाल मोटरसाइकिल के भेण आए केरिया न मां की फाटा नलके के मां ते गाड़ दे नलके के मां आए था सोना हॉट स्पॉट त खोल ओयो प तो गरीब बस हाणे बस लिख पासवर्ड मां बेस्तो आया मतलबियाही कंहिंजो सचो तूं यारो नाही हो चवंदासी सचो भली वञ तूं चिड़ी वफ़ादारो नाही मतलबियाही ओ असां जहिड़ा माण्हू मिलिया अथई वो यार कसम सां तूं भाग वारो कसम सां तूं भाग वारो हाय असां यार तमीज़ के सुञाणे या तमीज़ के तमीज़ केड़ा तमीज़ यार कल मां हिकिड़ी छोकिरीअ सां ॻाल्हायां पियो चए पई तमीज़ सां ॻाल्हाए हाणे इहा तमीज़ निभागी किथां मिलंदी चाचू मूंखे सुञाणंदो मां केरु आहियां न पुट केरु आहीं तूं भला मुंहिंजी मां खे सुञाणंदो अच्छा तू उन्हीं जो पुट आहीं चङो माणे खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ नो 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 हिकिड़ो वक़्तु हूंदो हो जॾहिं मोबाइल किरंदो हो न त मोबाइल जी बैटरी ॿाहिरि अची ईंदी हुई। हाणे मोबाइल एतिरा महांगा थी विया आहिनि जॾहिं मोबाइल किरे थो इंसान जो पंहिंजो दिलि गुर्दो सभु ॿाहिरि अची था वञनि।